बिजार खान जूं त ॻाल्हियूं खान बहादुर सां हली रहियूं आहिनि ठाह जूं। पोइ भला हू कीअं शेरोज़ ते हमलो कराईंदो? हाँ त पोइ ॿियो केरु थो थी सघे? टियों बि केरु थी सघे थो सालिया? छा मतिलब? टियों केरु मतलब छा मुराद आहे सोडा? मल्हार खां टियों माण्हू पुछी था वठूं। थी सघे थो मल्हार खे ख़बर हुजे हुन माण्हूअ जी। सोडा इहा ॻाल्हि तूं मज़ाक में थो करीं या सीरियस आहीं? थी सघे थो मल्हार मुंहिंजो अंदाज़ो ग़लति हुजे ऐं ईअं बि थी सघे थो त इहो कारनामो तुंहिंजो हुजे। ही तूं कहिड़ी बकवास करे रहियो आहीं? तूं मुंहिंजो दोस्त आहीं या दुश्मन जो तूं मुंहिंजे मथां एॾी वॾी तहमत हणी रहियो आहीं? यार पाण में आहियूं इन जे करे मूं इहा ॻाल्हि तोखां पुछी आहे। पर तुंहिंजे ज़हन में इहो ख़्यालु छो ऐं कीअं आहे? इन जी का ख़ासि वजह? साले मूं सम्झो त मल्हार पंहिंजी भेण जी शादी शेरोज़ सां रोकण जे लाइ। अहमक, जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि हुजे हा त छा मां हुनखे ज़िंदा छॾे ॾियां ऐं उहो सभु करण खां पोइ छा मां हुनजी तबियत पुछण लाइ हिते अचां? इहो सभु ॻाल्हि छॾियो। इहो सोच खून कोट ते हमिलो कीअं कजे ऐं केॾी महिल हलिजे। ऐं हा ॿियो कंहिंखे साण खणंदो? मां ई सोडो हिते मौजूदु आहीं। बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं जंहिंखे बि वठी हली। पर हा खान बहादुर खे आगाह कजे या न? खान बहादुर सां ज़रूरु ॻाल्हाइजे, पर खान बहादुर जे पुट जो जेको मसइलो थी पियो आहे न बड़े कुझु मुंझाए ऐं जॾहिं त खान बहादुर बि इन परेशानी में, मां त चाहियां थो त इन विच में ॿियो साटो हली करे थो अचे।